अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम वश्कुरू ली वला तकफ़ुरून वक़ाल अल्लाहु तबारक व तआला वमन अअरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन दन्क़ा व नहशुरुहु यौमल क़ियामति अअमा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम कलिमतानि हबीबतानि रहमान सकीलतानि फिल मीज़ान। हर किस्म की तारीफ़ वॾी वाखाण वहदानियत अल्लाह रब्बुल आलमीन अहकमुल हाकिमीन जी ज़ात बाबरकत जिला जो कहिन पूरे जग जहान जो अकेलो खालिक मालिक राज़िक रब रहीम मुश्किल कुशा दाता व दस्तगीर है। अणगणिया बेशुमार दुरूद व सलाम इमामुल अंबिया जनाब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी साथी गिरामी जिमत वाजिबुल एहतराम सामिन गिरामी, अल्लाह तबारक व तआला कुरान करीम ने इरशाद फरमाया फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, ए बंदो तवा रब्बुल आलमीन जो ज़िक्र कयो, रब्बुल आलमीन के याद कयो। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, ऐ रब्बुल आलमीन अवां के याद कयोस। वश्कुरू ली वला तकफ़ुरून, हिन आयत जो ॿियो नुक़्तो त तव्हां मुंहिंजो शुक्र गुज़ार हर वक्त हर टाइम मुझे शुक्र अदा कयो, इनकार कुफर न कयो, नाशुक्री न कयो। अल्लाह तबारक व तआला के याद कर, रब्बुल आलमीन जो ज़िक्र कर। एतरे हद ते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो त मुझो तव्हां ज़िक्र कयो उथंदे वेहंदे हलंदे फिरंदे, रब्बुल आलमीन खे यादि कंदा कयो। ज़िक्र सां इंसान जो ईमान तरो ताज़ा थींदो आहे। अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र करण सां इंसान खे एक सुरूर राहत मिलंदी आहे। यानी असांजी ज़िंदगी में ज़रूरी आहे पंहिंजे रूह जी समझो ग़िज़ा आहे अल्लाह तबारक व तआला जी यादि। अल्लाह तबारक व तआला केॾी न मिठी ऐं प्यारी ॻाल्हि ज़िक्र कई आहे, फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम, बंदा तव्हां मूंखे यादि कयो, मां रब्बुल आलमीन अवां खे यादि कंदुसि। रब्बुल आलमीन जो तव्हां दुनिया में ज़िक्र कयो, हिन आयत के समझने ला अल्लाह जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाया बंदो अल्लाह तबारक व तआला के याद करे तो अकेलाई में वेही करे, तनाइन में वेही करे, अल्लाह तबारक व तआला उनजो अकेलाई में अल्लाह तबारक व तआला उन बंदे के याद कंदो। फरमाई वो सागो मानू के मजलिस में अची वियो हुयो जिते अल्लाह तबारक व तआला जो ज़िक्र कयो पे, जंहिं मजलिस लॻल आहे। ही मजलिस एक बाबरकत मजलिस है जंहिंमें अल्लाह तबारक व तआला जे फरमान के उजागर कयो वञे पियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहादीसन के
नबी अलैहिस्सलाम जे ज़िंदगी जे दर्ज़ अमल के बयान कने वही मजलिस समझो बाबरकत मजलिस फरमाइता अहिड़ी मजलिस में अची करे बंदो अल्लाह के याद करे तो अल्लाह तबारक व तआला उन बाने के फरिश्तन जी जमात में याद कराइबो ऐलान कंदो आहे मुंहिंजा फरिश्तो फुला मुंहिंजो बानो आहे इन मजलिस में वञी करे जमात जे टोले शिकल में वेही करे मां रब्बुल आलमीन जो ज़िक्र करे पियो मां रब्बुल आलमीन जी याद में मसरूफ़ आहे ही वेठो ज़मीन ते आहे बंदो पर अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बंदे सां एतिरी मोहब्बत करे पियो अर्शन ते उनजो ज़िक्र कराए पियो फस्कुरूनी अस्कुरू तो रब्बुल आलमीन पंहिंजे बाननि खे कहिड़ी तरीक़े सां यादि कंदो आहे असांजी ज़िंदगी जा रुख तमाम तर बदलजी विया अल्लाह जी यादि अल्लाह जो ज़िक्र असांजी ज़िंदगियुनि मां अलविदा करे वियो हलियो असां कॾहिं न सोचियो त अहिड़ी ज़ात खे केरु विसारींदो जेका राति जे आख़िरी हिस्से में आख़िरी आसमान ते अची करे पंहिंजे बाननि खे सॾा करे बाबरकत ज़ात अची करे सॾा करे थी अल्लाह तबारक व तआला जी ए मुंहिंजा बंदो ए मुंहिंजी मखलूक केरा गुनाहगार केरा ख़ताकार मां रब्बुल आलमीन खां दुआ घुरे मां रब उनजा गुनाह माफ़ करे अल्लाह तबारक व तआला तहिड़ो आहे उनजी ज़ात एतिरी बाबरकत आहे जो असां गुनाहगारनि खे सॾा करे थो केरा बुखायल केरा उञायल केरा परेशान केरा गमगीन मां रब खां घुरे सही मां रब्बुल आलमीन खां सॾा कयो त सही न अल्लाह माफ़ करे असांखे अॼु दुआ जे लाइ हथ बि नथा खॼा थियनि अदी दोस्त इहो छो वजह इहा आहे असांजी ईमान जी कमज़ोरी आहे असांजे दिलनि मंझां असांजे वजूद मंझां असांजे जिस्मनि मंझां ईमान बिल्कुलु निकिरी वियो आहे अल्लाह तबारक व तआला यादि कान्हे का अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल क़ुलूब रफ़्सी फरमायो दिलनि जो सुकून चाहियो था ज़िंदगी जी राहत चाहियो था छा में मिलंदी गाननि में बेहयाइन में फाशी में औरियानी में बदकारी में जनाकारी में शराबन में न फरमाई रब्बुल आलमीन फरमायो तव्हांजे दिलनि जो सुकून मां रब जी यादि में आहे मां रब खे यादि कयो सही तव्हांजी दिलनि जी राहत अल्लाह जे ज़िक्र में आहे रब्बुल आलमीन जे ज़िक्र करण में अवांजी दिलनि खे सुरूर मिले थो हर इंसाननि खे तमाम तर फितना आयदन शामिलन छाजे करे बुनियादी वजह बुनियादी ॻाल्हि इहा आहे असां अल्लाह तबारक सां तालुक पंहिंजा ख़तम करे छॾिया आसाननि ते असां किरिया पिया अल्लाह तबारक असांखे बार बार आगाही ॾिए पियो बार बार सम्झाए पियो ही क़ुरान शरीफ़ कंहिंजे लाइ नसीहत आहे अव्हां जे लाइ मुंहिंजे लाइ पर असां क़ुरान मजीद खे मञूं त सही कॾहिं अल्लाह खे तन्हाइन में वेही करे यादि कयो अल्लाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा क़यामत वारे ॾींहं ते अहिड़ा ख़ुशनसीब इंसान हूंदा जेके अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अर्श जी छांव नसीब कंदो उन ॾिहाड़े ते का बि छांव न हूंदी तमाम तर दर्दनाक सख्त ॾियारो हूंदो क़यामत जो पर अल्लाह जे नबी फरमायो अहिड़ा ख़ुश नसीब 7 माण्हू हूंदा जेके अल्लाह तबारक व तआला पंहिंजे अर्श जो सायो नसीब कंदो उन्हनि बिना हिकिड़ो माण्हू उहो बि आहे ज़करल्लाहु ख़ालियन फ़फ़ाज़त ऐनाहु फरमाईंदा उहो बंदो हूंदो उहो बानो हूंदो जेको अकेला में वेही करे तन्हाइन में वेही करे अल्लाह जो ज़िक्र करे अल्लाह खे यादि करे पंहिंजे अखियुनि मञा ॻोड़ा वहाए थो पंहिंजे अखियुनि मञा नीर वहाए थो अल्लाह खे यादि करे थो या अल्लाह ज़िंदगी में गुनाह जा कम था ख़ता जा कम था तन्हाई जो वक़्तु आहे को बि कोन्हे को या अल्लाह पंहिंजी मादी जा गुनाह यादि आया आहिनि फरमाईंदा अखियुनि मां लुड़क वहाए थो
अल्लाह जे नबी फरमायो कल क़यामत वारे ॾींहुं ते उहो बानो बि अल्लाह जी अर्श जे साए में हूंदो। ज़िक्र जी त एॾी वॾी फज़ीलत आहे, एॾो वॾो ज़िक्र जो मक़ाम आहे, पर असां ॾिसूं असांजी ज़िंदगीनि में इन ज़िक्र जी केतिरे हद ताईं अहमियत रही आहे। ज़िक्र जे हवाले से अल्लाह जे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंजी पंहिंजी ज़िंदगी जो दर्ज़ अमल ॾिसूं था, फरमाइनि था उथनि था वेहनि था हलनि था फिरनि था अल्लाह तबारक जो ज़िक्र जारी आहे। नबी अलैहिस्सलाम के हर टाइम अल्लाह रब्बुल आलमीन जो ज़िक्र ही ज़िक्र हूंदो, अल्लाह के यादि कंदा हुआ। यानी ज़िक्र करण सां इंसान खे अल्लाह तबारक जो कुर्ब मिले थो ऐं इंसान जी ज़िंदगी मां गुनाह ख़त्म थियनि था। त इन जे करे अज़ीज़ दोस्तो लाज़िम मलज़ूम आवाज़ ते मुतहद असां अल्लाह तबारक जो ज़िक्र कयूं। हाणे जेके दुनिया में अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि नथा कनि, अल्लाह जो ज़िक्र नथा कनि, उन्हनि जे लाइ अल्लाह रब्बुल आलमीन छा फरमायो आहे, उन्हनि जे लाइ छा इनाम आहे? छा उहे जेके इंसान ज़िक्र कोन था कनि, अल्लाह खे यादि कोन था कनि, न कि सदका था, न कि खैरात आहे, न कि नमाज़ आहे, न कि गुनाहनि खां बचण आहे, छा अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़नि माण्हुनि खे जन्नत में दाख़िल कंदो? अल्लाह जो क़ुरान खोलियूं था, रब्बुल आलमीन फरमायो वमन आरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का। फरमाई जेको इंसान रब्बुल आलमीन जे ज़िक्र खां मुंहुं मोड़े थो, अल्लाह के याद न तो करे, पेरी पेरी सजा, पेरी पेरी उन इंसान के अल्लाह रब्बुल आलमीन सजा किड़ थो दे, उनजी दुनिया में मईशत के तंग करे तो छे, उनजी मईशत तंग आहे। दुनिया में 100 का समझो 99% जेके इंसान परेशान आहिनि मईशत जे हवाले सां परेशान आहिनि। हर कंहिंजी मईशत तंग आहे, हर इंसान परेशान आहे मईशत जे हवाले सां, रोज़ी जे हवाले सां। वजह छा आहे? अल्लाह जी फरमायो जेको दुनिया में मां रब जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो, मां रब्बुल आलमीन खां पंहिंजा तालुकात ख़त्म कंदो, पहिरीं पहिरीं सज़ा उन माण्हू जी इहा आहे तुंहिंजी दुनिया में मईशत तंग हूंदी। हर इंसान जी मईशत तंग आहे ऐं इंसान जी ज़िंदगी जो हर मामलात मईशत मबनी आहे। इंसान वटि अगरि जे मईशत आहे ऐं इंसान जो घर, इंसान जी ज़िंदगी सुठी थी हले। अगरि इंसान वटि पैसा न आहे, जो कि इंसान एक टाइम जी मानी भी नथो पचा सके, उहो बि सोचे कोन थो त एतिरी मूंखे मुश्किलात अल्लाह तबारक व तआला छो ॾिनी आहे, इन जी वजह इहा आहे त हुनजी ज़िंदगी में अल्लाह जो ज़िक्र कोन्हे। अल्लाह जी फरमायो त पहिरीं पहिरीं हुन इंसान जी सज़ा इहा आहे दुनिया में इंसान जी मईशत तंग थी वेंदी हली। ॿी सज़ा कहिड़ी आहे? उहा नहशुरहु यौमल क़ियामति अमा। सज़ा ॿी इहा आहे त उन इंसान खे क़यामत वारे ॾियारे ते अंधो करे उथारो वेंदो। अॼु असां ॾिसूं था हर दुनिया जी शइ ॾिसूं पिया, पर जेके अल्लाह जो ज़िक्र नथा कनि, रब खे यादि नथा कनि, ॿी सज़ा उन्हनि माण्हुनि जे लाइ इहा आहे क़यामत वारे ॾींहं ते अंधा करे उथारिया वेंदा, अखियुनि खां नाबीना करे उथारिया वेंदा। सवाल कंदा अल्लाह तबारक व तआला खां, ए असांजा रब लेमा अशरतनी या मां, असांखे अंधो करे छा लाइ उथारियो वियो आहे? असां दुनिया में त ॾिसंदड़ हुआसीं, हर शइ असां ॾिठी बि अखियुनि सां, पर अॼु असांजी अखियुनि जो नूर छा लाइ घसिजियो वियो? असांजी अखियुनि जी बीनाई काॾे वई हली? अल्लाह तबारक व तआला उन ॾियारे तुन माननि खे यादि ॾियारींदो। मंदा अॼु ख़बर पवे पई न त अखियुनि जो नूर कोन्हे, त सवाल थियो आहे, सवाल करी पियो। रब्बुल आलमीन उनखे फरमाई दुनिया में तुंहिंजे साम्हूं मुंहिंजो आयतूं पढ़ियूं वियूं, मुंहिंजो क़ुरान तुंहिंजे साम्हूं पढ़ियो वियो, तुंहिंजे अखियुनि जे साम्हूं मुंहिंजे क़ुरान जूं आयतूं पढ़ियूं वियूं, मुंहिंजो फरमान तोखे ॿुधायो वियो न, तूं दुनिया में हुनखे विसारे आहे। छा जने ही मुलनि जा किस्सा कहाणियूं आहिनि, हिननि जो पंहिंजो क़ुरान आहे, हिननि जूं पंहिंजूं हथ ठोकियूं ॻाल्हियूं आहिनि,
ही किथे अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो आहे? खोलियो रब जो क़ुरान, सूरत तहा जे अंदर अल्लाह रब्बुल आलमीन आखिरी रुको में इरशाद फरमायो आहे तो उन इंसान सवाल कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन जवाब आहे बंदा अज सज़ा तोखे इन जे करे मिली आहे तो दुनिया में मुझे आयतन का मुंह मोड़े आए, मुझे जिक्र का मुंह मोड़े आए, मुझे याद का मुंह मोड़े आए, मुझे कुरान का जिंदगी तमाम दूरी वारी गुजारे आए। हाजी तुझी सजा इहा आहे त अॼु तोखे मूं अंधो करे उधारे छॾियो आहे ऐं जहिड़ी तरीक़े सां मां रब्बुल आलमीन खे दुनिया में तो वेसारे आयो आहे, अॼु मूं रब्बुल आलमीन तोखे बि वेसारे छॾियो आहे। केॾी बदनसीबी आहे उन ॾिहाड़े ते जंहिं ते रब रहम न करे। रब जे रहम खां बग़ैर कोई इंसान जन्नत में वञी नथो सघे, पर उहो बदनसीब इंसान अल्लाह जे रहम खां बि परे आहे। अज़ीज़ दोस्तो, सोचण जी ॻाल्हि आहे, मक़ाम जी ॻाल्हि त रब्बुल आलमीन जे क़ुरान जी हर लफ़्ज़ हर आयत में सम्झो अवां जे लाइ मुंहिंजे लाइ वॾी नसीहत रखियल आहे, वॾा सबक़ रखियल आहिनि, वॾा दर्स रखियल आहिनि। पर वजह इहा आहे, सम्झण जी ॻाल्हि इहा आहे, असां इन्हनि आयतनि खे रब जे क़ुरान मां नसीहत हासिल करे पंहिंजी ज़िंदगी जे रुखनि खे चेंज कयूं। ज़िंदगी सम्झो त हिकु पाणी जो दुॿो आहे, अॼु आहे सुभाणे न हूंदो, सुकण ते देरि कान थींदी आहे। अगरि असांजी ज़िंदगी ईअं ई रहे, अल्लाह जी यादि खां परे, अल्लाह जे ज़िक्र खां परे, रब्बुल आलमीन जे दरनि खां परे, अहिड़नि बाबरकत मजलिसनि खां परे हूंदासीं, असांजी ज़िंदगी कहिड़ी आहे? तव्हां दुनिया में ॾिसो जानवर बि ज़िंदगी गुज़ारनि पिया, खाइनि था, पीअनि था, हलनि था। असांजी ज़िंदगी ऐं उन्हनि जी ज़िंदगियुनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे? त चाहियूं था असां खां रब राज़ी थिए, अल्लाह रब्बुल आलमीन असांजे लाइ रोज़ी जा दरवाज़ा खोले छॾे। त अॼु अचो तौबा ताइब थियूं, अल्लाह रब्बुल आलमीन खे यादि करूं। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे रब्बुल आलमीन अव्हां खे मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।